चंबड़ वेझो नसीरवाह भरिसां रांदि कंदे नींगर ॿुॾी फौत थी वियो। ॻोठ फ़क़ीर जुमन ओठो में नसीरवाह भरिसां रांदि कंदे पुरियत आलम कोलीअ जो 4 वरनि जो नींगर थांवर थड़े ते ॿुॾी फौत थी वियो। इतला ते वारसनि पहुची लाश कढी रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि ने नींगर जे फौतण जी तस्दीक कई। नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो, जॾहिं त संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। कोटली जे साइड वारे इलाइक़े में फैक्ट्री अंदरि बाहि लॻण सबबि हिकु पोरियत सड़ी फौत थी वियो। करीम कॉटन फैक्ट्री जे मिक्सिंग डिपार्टमेंट में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबि पोरियत एहसान अली गाॾी सड़ी फौत थी वियो। इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। वाक़े बाद मक़तूल जो मड़ वारसनि हवाले कयो वियो। ठटे वेझो अणॼातल माण्हू मॉल कुकड़ियूं रोडनि भरिसां उछलाए विया। कराची केटी बंदर रोड घोड़ाबारी रोड ते अब्दुल्ला शाह गाज़ी शुगर मिल भरिसां मुर्गीअ जे फार्मनि में मरियल कुकड़ियूं दफ़नाइण बदिरां उछलायूं वयूं। मॉल कुकड़ियूं उछलाइण सबबि इलाइक़े में बदबू पखिड़िजी वई आहे, जंहिं सबबि बीमारियूं पखिड़िजण जो ख़दशो आहे। इलाइक़े वासियुनि डीसी ठट्टो एसी ऐं मुख़्तियारकार घोड़ाबारी खां मुर्गी शेड मालिकनि ख़िलाफ़ नोटिस वठी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। लालू रैंक में शहरियुनि पारां सेप्को मुलाज़िमनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। अल्ताफ़ तन्नीअ ॿुधायो त सेप्को जे लाइनमैन वज़ीर अली चांडिये ऐं ॿियनि संदसि बिना जवाज़ बिजली काटी, जंहिं बाबति पुछण ते मथसि ॾमिरिजी पिया। हुन चयो त सेप्को मुलाज़िमनि मथसि तशदुद कयो ऐं टोटा पिणु उछलाया, पर उहे संदनी गाॾीअ खे लॻा, जंहिं ते कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। अल्ताफ़ तन्नीअ मुतालबो कयो त सेप्को जे लाइनमैन वज़ीर अली चांडिये ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk